नाज़िन ख़बर अवां खे ॾियूं इंदे शहर में क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां कराची जे इलाक़े मच्छर कॉलोनी में अफ़गाननि हथां 2 सिंधी नौजवाननि खे बेदर्दी सां क़त्ल करण वारे वाक़े ख़िलाफ़ रैली कढी वई आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया अॻवाननि जो चवणु हुयो त सिंधी नौजवान खे नाहक क़त्ल कंदड़ जाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। जाबदारनि खे सज़ा न ॾिनी वई त सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। खबर आवाज शेयर कई पिया नंदे शहर में क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां कराची जे इलाइक़े मच्छर कॉलोनी में अफ़गाननि हथां 2 सिंधी नौजवाननि खे बेदर्दी सां क़त्ल करण वारे वाक़े ख़िलाफ़ रैली कढी पई आहे। अॻवाननि जो चवणु हो त सिंधी नौजवाननि खे नाहक क़त्ल कंदड़ जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। जवाबदारनि खे सज़ा न ॾिनी वञे त सॼी सिंध सरापा एहतिजाज मची वेंदी। ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं नंदे शहर में क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां कराची जे इलाक़े मच्छर कॉलोनी में 2 नौजवाननि खे बेदर्दी सां क़त्ल करण वारे वाक़े ख़िलाफ़ रैली कढी वई।